नाज़रीन, जाती में अॼु 12 रबीउल अव्वल ते मुख़्तलिफ़ तहलकनि ऐं ॻोठनि मां हज़ारें आशिक़ाने रसूल जाती पहुची अंजुमन जे सरपरस्ती आला मौलवी साहिबज़ादा मीर मोहम्मद उर्फ़ मीर जान नईमी जी निगरानी में शानदार पैदल रैली कढी वई, जंहिंमें जाती तहलके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे हज़ारें आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था जाती मां कल्याण न्यूज़ जे रिपोर्टर ख़ालिद जत जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, वक्त मौजूद आहियां जाती जे मेन जी स्टॉप जे जिते जलसो मुनक़द कयो है, जो 12 रबीउल अव्वल ते पैदल रैली मुनक़द कंदी हुई है, जो मुख़्तलिफ़ रोडन ऐं रस्तनि खां थींदी अची जो चौक ते पई थी है। अचो तो उलमा इकराम हिते मोमिननि खां पुछा कयूं तो उनजो छा चवणु आहे। जाती जे अवाम अॼु तमामु पुरजोश ऐं ख़ुरोश सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद मल्हाए ॾेखारियो। इंशाअल्लाह आइंदा भी ज़िंदगी रही त हिन खां भी वधीक अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद मल्हाए ॾेखारींदासीं। अल्हम्दुलिल्लाह, अॼु 12 रबीउल अव्वल तारीख़ जेका हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी तारीख़ आहे। असां अहले सुन्नत जमात जो इहो अक़ीदो आहे अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे जग जहान जी जान आहिनि ऐं अॼु जेकॾहिं असांखे जान सलामत मिली आहे तॾहिं बि हुज़ूर साईं जो सदको आहे। उलमा इकराम ऐं मोमिननि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको 12 रबीउल अव्वल जेको जशन ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका रैली कढी वेंदी आहे, जेका पैदल रैली जेका मुख़्तलिफ़ रोडनि ऐं रस्तनि तां थींदी अचे, जेको चौक ते पई थी आहे, जेको असांजो पिणु जलसो मुनक़द आहे ऐं हिन वक़्तु जेको नगर पिणु तक़सीम कयो वेंदो। कल्याण टीवी जाती।